पाकिस्तान की हालत आहे, हिकिड़ा चवनि असां सिंधी आहियूं, ॿिया चवनि असां पंजाबी आहियूं, हिकिड़ा चवनि असां मुहाजिर आहियूं, हिकिड़ा चवनि असां बलोच आहियूं, हिकिड़ा चवनि असां पठान ऐं सरहदी आहियूं। इहे केर बि को नथो चवे त असीं मुस्लमान आहियूं। ख़ुदा पाक जो कसम आहे, अल्लाह पाक जे हबीब हज्जतुल वदा जे टाइम ते फरमायो हो, जेको ख़ुतबो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ॾिनो आहे, उन ख़ुतबे में अल्लाह जे हबीब इहे फरमायो हो त ॻाढ़े माण्हूअ खे कारे ते फ़ोक़ियत कान्हे, कारे माण्हूअ खे ॻाढ़े ते फ़ोक़ियत कान्हे, अरबीअ खे अजमीअ ते फ़ोक़ियत नाहे, अजमीअ खे अरबीअ ते फ़ोक़ियत नाहे। मुस्तफ़ा फरमान था, जंहिं शख़्स बि मां मुहम्मद करीम ते कलमो भरियो आहे, सभई पाण में भाइर आहियो। सरकार फरमाइनि था, तव्हांजी इज्जत, तव्हांजो माल, तव्हांजी दौलत सब अल्लाह पाक वटि तव्हांजे आॾो त ज़ाहिर में घटि आहे, पर मां मुहम्मद करीम खां पुछो त काबतुल्लाह जी इज्जत खां मुस्लमान जे खून जी इज्जत मथे आहे। चओ न सुभान अल्लाह। इन्ही काबे के गौस, कुतुब, वली तवाफ भी कन था, इन्ही तरफ सजदा भी कन था। अल्लाह से उनके पंहिंजो घर सजो आहे। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका, बरकत वारो घर खुदा हुनखे सजो आहे। पर मुंहिंजा दोस्त मुस्लमाननि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे, हिकिड़े दफ़े हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी पाक जो सौट भी आहे, अहल बैत भी आहे, सहाबी भी आहे, नबी जो शागिर्द भी आहे। वो चवे थो त मां पाण हिन पंहिंजे कननि सां ॿुधो, हिन अखियुनि सां ॾिठो। नबी करीम काबे खे बि चवे, ओ काबा, चओ सुभान अल्लाह, ओ काबा तू इज्जत वारो आ, ओ काबा तोखे 1.25 लख नबियन तवाफ कया, ओ काबा तोखे मां मुहम्मद करीम तवाफ कयो, ओ काबा तू अल्लाह जो घर आ। पर बुधी छॾ, मां मुहम्मद करीम के अल्लाह जे इज्जत जो कसम आ, तो काबे खां 70 दफ़ा वधीक मोमिन जी इज्जत आहे। काबे खां घणा दफ़ा? 70 दफ़ा हिकिड़े मोमिन मुस्लमान जी इज्जत मथे आहे। अल्लाह तबारक व तआला जो हबीब काबे के खुद थो चवे। अवां इन मां अंदाज़ो कर त मुस्लमान जो मक़ाम ऐं मर्तबो केॾो वॾो आहे, मुस्लमान जी इज्जत केतिरी वॾी आहे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत के सबक ॾेई, अरबी, अजमी, सिंधी, बलोच, मुंहिंजा दोस्त पठान जे ॻाल्हियुनि खे ख़त्म करे छॾियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इन्ना जअलना फीकुम शुऊबन व क़बाइल लितारफू, तव्हां में कबीला, तव्हां में क़ौमूं, तव्हां में ज़ातियूं असां रुगो तारुफ़ जे लाइ ठाहियूं आहिनि। फलाणो केरु चए फलाणी ज़ात, फलाणो कहिड़ो चयो फलाणी ज़ात वारो, फलाणो कहिड़ो चए फलाणी ज़ात वारो। लितारफू, तारुफ़ जे लाइ तव्हां जूं ज़ातियूं आहिनि।